आशा भोसले एक मशहूर भारतीय गुलूकार है जिनके आवाज़ के दखण एशिया की मौसीकी की तारीख़ में सब का वधिक घणरुखी ऐं डिघे अरसे ताईं कायम रहंदड़ आवाज़न में शुमार कयो वेंदो आहे। 8 सेप्टेम्बर 1933 ते सांगली महाराष्ट्र में जन्म वठंदड़ आशा भोसले मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में 12,000 खां वधीक गीत गाया ऐं मुसलसल 7 ॾहाकनि खां वधीक अरसे ताईं फिल्मी सनत ते पंहिंजे आवाज़ जो धाको जमायो। आशा भोसले मंगेशकर खानदान सां ताल्लुक़ रखे थी। संदसि वालिद पंडित दीनानाथ मंगेशकर एक मशहूर मराठी थिएटर अदाकार ऐं गुलूकार हो। वालिद जी वफ़ात बाद हुन नंढी उम्र में ही पंहिंजे खानदान जे गुज़र सफ़र लाइ ॻाइणु शुरू कयो, जंहिं ते संदसि वॾी भेण लता मंगेशकर पिणु भारत जी नाले वारी गुलूकारा रही आहे। आशा भोसले जो पहिरियों फिल्मी गीत सावन आया 1948 में फिल्म चुनरिया में शामिल किया वियो। हुन 1950 वारे ॾहाके में मौसीकार ओपी नैयर सां गॾु फिल्म नया दौर वसीले शोहरत माणी। 1960 ऐं 1970 जे ॾहाकनि दौरान हुन अदाकारा हेलन लाइ केतिराई डांस नंबर गाया, जिन में ओ हसीना, जुल्फों वाली ऐं पिया तू अब तो आजा ख़ासि तौर ते घणा मशहूर थिया। फन जी दुनिया में आशा भोसले के केतिराई अवार्ड पिणु मिलिया। 1981 में फिल्म उमराव जान जे गज़लन नुमा गीतन संदसि फन में नओं रंग आंदो ऐं खेसि पहिरें नेशनल अवार्ड सां नवाज़ियो वियो, जॾहिं त 2001 में दादा साहब फाल्की अवार्ड सां बि खेसि नवाज़ियो वियो। हुन 8 फिल्म फेयर अवार्ड बि पंहिंजे नाले कया। मक़बूल गुलूकारा आशा भोसले जा समूरा गीत दुनिया में मशहूर थिया, जिन मां दिल चीज़ क्या है आप मेरी जान लीजिए, पिया तू अब तो आजा ऐं चुरा लिया है तुमने जो दिल को भी शामिल आहिनि। आशा भोसले जो मौसीकार R.D. बर्मन सां तख़लीक़ी लाॻापो ख़ासि अहमियत रखे थो। हुन ॿिन्हिनि गॾिजी तीसरी मंज़िल, यादों की बारात, इजाज़त ऐं रंगीला जहिड़नि मंसूबनि में गॾिजी कमु कंदे भारतीय पॉप ऐं फिल्मी मौसीक़ी खे नओं रुख़ ॾिनो। 90 सालनि जी उमिरि में बि आशा भोसले स्टेज परफॉर्मेंस जारी रखी। जीअं 2024 में तौबा तौबा ते संदसि वायरल कंसर्ट ते 2025 में मुंबई हाई कोर्ट संदसि आवाज़ ऐं तस्वीर जे ग़ैर मुजाज़ इस्तेमाल ते पाबंदी हणाइण जो फ़ैसिलो ॾिनो। आशा भोसले हज़ारे गीत ॻाए दुनिया जी दिलनि ते राज कयो ऐं मक़बूलियत माणी। संदसि आख़िरी ख़्वाहिश ॻाईंदे ई दुनिया छॾणु हो, जेको संदसि फन लाइ गहरी वाबस्तगी खे ज़ाहिर करे थो। 11 अप्रैल 2026 आशा जी ज़िंदगी जी आख़िरी राति साबित थी ऐं हूअ 92 वरनि जी ॼमार में हज़ारे मदाहनि खां विछड़ी हिन दुनिया मां रुख़सत थी पंहिंजे मालिक हक़ीक़ी सां वञी मिली।